दिफ़ाई नुमाइश आइडियाज़ जे ॿिए ॾींहुं एक्सपो सेंटर कराची में मुल्की ऐं परॾेही शख़्सियतुनि शिरकत कई। SS न्यूज़ जे रिपोर्टर नबी बख्श ख़ास खेली मूजिब आइडियाज़ 2022 में नुमाइश जे ॿिए ॾींहुं बि वॾे अंग में मुल्की ऐं गैर मुल्की शख़्सियतुनि एक्सपो सेंटर में शिरकत कई। 9 हालनि में मुल्की ऐं गैर मुल्की दिफ़ाई सामान रखियल आहे। नुमाइश में शिरकत कंदड़नि पाकिस्तान जी दिफ़ाई मसनूआत में ख़ासि दिलचस्पी ॾेखारी। अल ख़ालिद टैंक, GF-17 ठंडर, एंटी क्रूज़ हारबा मिसाइल समेत जदीद हथियार शिरकत कंदड़नि जी तवज्जा जो मर्कज़ आहिनि। डिफेंस एक्सपोर्ट प्रमोशन ऑर्गेनाइज़ेशन DAPO मूजिब 18 नवंबर ताईं जारी रहंदड़ 4 ॾींहं वारी नुमाइश में दुनिया जा 64 मुल्क शिरकत कंदा। हिन साल आइडियाज़ में पाकिस्तान समेत 51 मुल्कनि जा 285 वफ़द भी शिरकत करे रहिया आहिनि। नुमाइश में पहिरियों भेरो ऑस्ट्रेलिया, रोमानिया ऐं हंगरी शिरकत कंदा। डिफेंस मार्केट में इंटेलिजेंस जो अहम तरीन सेमिनार पिण मुनक़िद कयो वियो आहे।